आऊज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन बरोज़ क़ब्ल ईरान जे हिक शहर यज़्द जे नज़दीक हिकिड़ो हादसो रूनुमा पेश आयो, जंहिंमें तक़रीबन 28 ज़ाइरीन जेके आहिनि उहे शहीद थी विया। ॿुधण में इहो आयो आहे त उहो बस जेको आहे ड्राइवर जे ज़ाब्ते मां ब्रेक फेल थियण सबबु जेको आहे हिकिड़ी बिल्डिंग सां टकराई वई। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां एयरपोर्ट रोड जे ॿाहिरां जेके उहे शहदा आहिनि, उन्हनि जा वारसीन जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि, उन्हनि जा तासुरात ॼाणण जी कोशिशि कंदा। असांजूं ॿ सिस्टरूं उहे शहीद थियूं, माना ज़ियारत ते बि वयूं अरवेन ते। असां कराची मां यानी कि रतूं त तालुक ॿई माना शहीद थी वियूं हुते, माना इन ई गाॾी में हुयूं ऐं विया हुए करबला जी ज़ियारत ते। मौला सलामत रखे सभिनि जा बचा विया आहिनि, असां अलावा ॿियनि जा बि 5-6 बि पिया। मौला परवरदिगार आलम सभिनि खे माना पंहिंजे मान में रखे, माना सभु पंहिंजे पाण ते भरोसो कनि, शहीद थिया आहिनि। वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, मौला सभिनि खे सलामत रखे। जीअं वाक़ियो यज़्द में पेश आयो आहे, उन वाक़े जी जीअं असांखे ख़बर मालूम आहे त हिकिड़ो ॾींहुं राति जो भई 11 बजे त असांजूं अखियूं अशकबार थी वियूं हुयूं, असांजूं दिलियूं खुली वियूं। हक़ीक़त इहा आहे त जेको तव्हां सुवाल कयो आहे त इंतिज़ामिया जे हवाले सां तव्हां छा था सम्झो, असां गवर्नमेंट ऑफ सिंध, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो उन्हनि ई जोगा क़दम खणी उपाव खणी ऐं बहितर अमल कयो आहे जो असां पंहिंजी ज़िंदगी में, मुंहिंजी हिन महिल उमिरि 51 साल आहे, मां ॾिठो आहे त कई जेके बि वाक़िया रूनुमा थिया आहिनि, उहा सऊदी हुजे, शाम हुजे या ॿिया ममालिक अरब ममालिक हुजनि, उन्हनि जा मड़ तक़रीबन 15 ॾींहं, महीनो 3 महीना खाई वेंदा आहिनि। लेकिन हे वॾो मां अहसान सम्झां थो गवर्नमेंट ऑफ ईरान जो, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो, ऐं वॾे में वॾो अहसान आहे गवर्नमेंट ऑफ इमाम हुसैन अलैहिस्सलाम, जंहिंजी काइनात ते हुकूमत आहे। हे हुसैन जो एज़ाज़ आहे पंहिंजे शहीदनि खे, त उन्हनि जे मड़नि खे घणो टाइम जसद खाकिन खे ज़मीन ते ईअं पवण न ॾिनई, ऐं उहे अॼु पंहिंजे आबाई वतन, पंहिंजे सिंध जी सरज़मीन ते तक़रीबन कलाक या 1.5 कलाक खां बाद अची लहंदा, जंहिंजे लाइ हीउ हेॾो आम, हेॾा मोमिनीन सभु रोईंदड़ अखियुनि सां अची हिते पेश थिया आहिनि। जनाब, हीउ जेको यज़्द में हिकु अलमनाक दिलि खे ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे, इहो यज़्द जे शहर खां 200 किलोमीटर ॿाहिरि आयो आहे, जंहिंमें गाॾीअ जे ब्रेक फेल थियण जे सबबु गाॾी ड्राइवर खां कंट्रोल खां आउट थी वई आहे। ऐं उन शहर जे जंहिं जाइ ते इहा गाॾी छा त नालो एक्सीडेंट थी आहे ब्रेक फेल थियण जे सबबु, अॼु उन जा फुटेज बिल्कुलु ईरान मां ई पंहिंजो मीर कारवां सैयद अतहर हुसैन फुटेज रखी करे सोशल मीडिया ते इहो वायरल कया आहिनि त जीअं गाॾी जिथां आई आहे, जीअं हिसाब में किरी आहे, उन हिसाब में उन जाइ खां वठी जीअं बिल्डिंग में लॻी आहे, उतां खां कई वारी गाॾी कल्टियूं खाईंदी उन बिल्डिंग ते लॻी आहे, जंहिंजे करे इहो अॾमनाक वाक़ियो आहे, जंहिंमें असांजा हुसैनी अज़ादार 28 जे अदद में शहीद थी चुका आहिनि, बक़ाया कोच जा सवार ज़ख़्मी थिया आहिनि। उन्हनि ज़ख़्मियुनि में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम सां हिन वक़्तु 7-9 ॼणा बिल्कुलु फिट आहिनि, अल्हम्दुलिल्लाह उहे बि जहाज़ में अची रहिया आहिनि। ऐं ॿिया जेके शदीद ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु जीअं ई जहाज़ ते लैंड कंदो, हितां ई हिकु एयरबेस जहाज़ आहे जेको कराची इस्पतालनि ताईं मुंतक़िल कयो वेंदो। जी नाज़रीन, लवाइकीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो हीउ चवणु आहे त हीउ वाक़ियो रूनुमा थियण खां पोइ असांखे दिली अफ़सोस आहे, लेकिन अफ़सोस सां गॾोगॾु हिकु ख़ुशी बि आहे त असांजा जेके पंहिंजा प्यारा आहिनि उहे मौला हुसैन जी ज़ियारत करण विया हुआ, उते उन्हनि खे शहादत जो शर्फ़ हासिल थियो आहे। कैमरामैन नूर लाशारी सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।